मुंहिंजे हथ में जेकॾहिं फतवा हुजे न त मुफ्ती अञा कोन टंडे बागे में रमज़ान जे महीने में नाइट क्रिकेट शुरू थी नाइट क्रिकेट सभु मुफ़्त जी बिजली डायरेक्ट लाइनूं छिकऊं सर्च लाइटूं मूं टंडे बागे में फतवा ॾिनी पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो क्रिकेट रांदि रहण वारा ऐं ॾिसण वारा बिना हिसाब किताब जे जहन्नम में वेंदा हिकिड़ा बिना हिसाब किताब जे जन्नत में या बिना हिसाब किताब जे जहन्नम में दुनिया जूं सभु बुराइयूं क्रिकेट में कीअं वक्त ज़ियान थिए वक्त जो ज़ियान क्रिकेट में नमाज़ूं चट क्रिकेट में बेपर्दगी क्रिकेट में छोरियूं छोरा अदियूं अदड़ा ॿारनि वारियूं मायूं ॿार बग़ल में लॻो पियो आहे सुबुह साण शहर खे वाटर प्रूफ चटी चाढ़े छॾियईं सॼो ॾींहुं पियो हंगे मुटे पियो गॾु थी वेठी आहे हुते छोरियूं छोरा गॾु बेपर्दगी क्रिकेट में इश्क क्रिकेट में हल ईसे छको आयो ॿिए ॾींहुं ईसे खे मैसेज पुॼी आहे मोबाइल सां शादी कने ईसे जी अची ॾाढी हुनजा ॾंद किरी विया हाणे ईसो शादी कया इश्क हिन में मैसेज पोइ पैगाम पोइ फोटू पोइ तस्वीरूं पोइ इश्कबाज़ी पोइ ज़िना जा दरवाज़ा खुलनि पोइ जुआ पोइ सट्टा पोइ शर्त पोइ वॾी मस्करी आहे अरबों रुपया गवर्नमेंट जा ख़र्च थींदा आहिनि क्रिकेट ते मुंहिंजा दोस्त हे मुस्लमान क़ौम इहा कंदी जिहाद हे मुल्क फतेह कंदा हिन क़ौम खे सम्झाए केरु कलमे में चवे थो त जीअं मोहम्मद मुस्तफ़ा चवंदो तीअं कंदुसि रसूल असांखे बेपर्दगी सेखारी आहे रसूल असांखे इहो तरीक़ो सेखारियो आहे हे मुस्लमान क़ौम अब दोलारी सरनाइन वारा हलो अब केॾां घोट खे वठी अचूं घरां घोट लेडीज़ छने में वेठो हुनखे वठी अचूं दोलनि वारा शरनाइन वारा माईनि जे विच में बीठा दोल पिया वॼाए हाणे अदड़ियूं अमड़ियूं बि शादी जो मौक़ो आहे सभु चिलकी चमकी मेकअप करे थो दोलनि शरनाइन वारा विच ते बीठा आहिनि ऐं अची ॾाढी वारो आहियां 53 साल मुंहिंजी जमात 20 साल मूं वाइज़ कयो आहे मूंखे केरु घर वठी हलंदो छो आऊं लोफर आहियां ऐं नेक नमाज़ी आलम सगोरो 20 साल मूं वाइज़ कयो आहे मूंखे घर वठी हलंदा मोल साहब न दोलारी शरनाइन वारा मूंखां बि चङा आहिनि जा हया ऐं गैरत जा देवाला निकिरी विया आहिनि कसम ख़ुदा जो खिलो था केॾां वई आहे मुस्लमाननि जी गैरत न्याणियुनि जे विच मूवी वारो त हज़रत जिब्रील जो मामू आहे मूवी वारो न्याणियुनि जे विच में पियो हले अड़े ही कहिड़ो ज़ुल्म आहे वरी छा पोड़ियूं कुंवार खे फिरी अम्मा सवली थी पई तुंहिंजी मूवी थी भरिजे सवली थी पई जेसि ताईं असां वटि रवाज आहे घोट जेसि ताईं 200 रुपया या 500 रुपया कुंवार खे न ॾींदो तेसि ताईं कुंवार पंहिंजे घोट खे बि मोह न ॾेखारींदी पहिरीं अबा ॾंड ॾे कुंवार मोह पोइ ॾिसींदी 500 रुपये जो हार घोट लाहे गले मां कुंवार खे विझंदो पोइ कुंवार पंहिंजे घोट खे मोह ॾिसींदी आहे मूवीअ वारे खे फ्री में हे आहे मुस्लमान ऑपरेशन कंदे हे जेके मौलवी आया को किथे कावड़ो था को किथे कावड़ो था तव्हां ते कावड़ लाइ तव्हां पंहिंजे ज़िंदगी में इनकलाब आणियो
سیرت نبی جو جلسو ہر سال تھا ٻڌو تمہاں جی زندگی میں انقلاب تو آيو ہی کون پاڻ کي سڌاري ہو هيڙا ڇڏو منڊو واري ۾ ککڙن جا میل کتن رچنڈیوں ويڙيون میڙا ملا کڑا ٽوپي نرڑ تي گولي چوٿين نمبر تي ٹوپي نڪ تي ٹوپي نڪ تي گولي چوٿين نمبر تي پانچا پٽ تي ماں کي سڃاڻيندو توکي سڃاڻندو تو روزاني هنڪڻ ويندو ئي آگری تو باتھ روم میں نہ ویندو جی نہ پوتو کیا گھڻي مڃا حضرت علی سائیں فرمائندو ہو تو جيڪو تکبر تو کرے ان کي باتھ روم میں وڃي پنهنجي پوزيشن ڏسڻ گهرجي تو تمام نڪري ڇا تو تکبر تو کری کهڙا تمام گلاب جا گل تا نڪرن لئے نہ کر پیسو ہوندو عياشيون ڪندو پوءِ مستيون ڪندو 4 ایڪڙن میں شاميانو 8 سال پادا 40 مण مرغي حیدرآباد جا کھدڑا فوجی بینڈا فوزیاں جلال وڈا ڳائڻ محفل موسیقی بمانیوں خاص ऐं عام بمانیوں شادی میں بمانیوں जेके थुल्हा पेटा डेंबा वॾियुनि गाॾियुनि में चढ़ी फूक जी काटन जा वॻा पाए सीट जी ईंदा साहब हिन पासे कुकड़ पुलाऊं यखनियूं पुलाऊं कसरत तिका धिका छिका सभु हिन पासे टोपी वारो दाढ़ी वारो तस्बी वारो मुला हेॾा चणनि वारी बिरयानी बटाटन वारो भत मुला हेॾा हाय साहब तव्हां हेॾा पैसा थींदा पोइ मस्तियूं कंदा पोइ अयाशियूं कंदा पोइ पुस्तियूं हणंदा पोइ ख़ुदा खे विसारींदा शरीफ़ तॾहिं थींदा जॾहिं मिसकिन थींदा बुखिया टाट पैसा जा छोरा खाई खीसो ठल्लो हाणे आहे कुझु कोन पोइ छिनल टोपी पिणस वारी मस्जिद में टोपी विझंदो मथे में पुराणी तस्बी हथ में पहिरीं सफ़ में मस्जिद में वेठो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मौलवी साहब दुआए खैर हाणे भींग थी वई हाणे दुआए खैर ते दॿ ॿध 2 किलो खारकू मुस्लमानी असानी दिमाग़ ख़राब थियो आहे ॿुधी छॾियो जेकॾहिं तव्हीं शाहूकार हुजो ऐं ख़ुदा करे शाहूकार हुजो असीं तव्हांजा मथां कोन आहियूं जे शाहूकार हुजो त शुक्र कजा जे मिसकिन हुजो त सब्र कजा साबिरीन जो मक़ाम बि जन्नत आहे त शाकिरीन जो मक़ाम बि जन्नत आहे शुक्र करण वारा बि जन्नत में वेंदा सब्र करण वारा बि जन्नत में वेंदा जे शाहूकार हुजो त शुक्र कजा जे मिसकिन हुजो त सब्र कजा हर हाल में हर ॻाल्हि में मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत में हथ न कढे रसूल जे सुन्नत खे ईअं मज़बूत झलियो जीअं सहाबा झलियो कीअं हज़रत उमर साईं वञे पियो रस्ते मां ईअं फेरो खाधई फिरी पोइ रस्ते ते चढ़ियो माण्हुनि पुछियो साईं छा थो करी चई साईं जिन सां गॾु अल्लाह जे रसूल सां गॾु हिन रस्ते सां आयुसि पे पाण सगुरा फिरी मटिया हुआ इंजे करे अॼु उमर बि फिरी थो मटे चऊं साईं उन ज़माने में ॿेर बीठल हुई अल्लाह जो रसूल ॿेर जे करे फिरी मटियो हो हींअर त ॿेर कोन्हे रस्तो क्लियर आहे हज़रत उमर जवाब ॾिनो त आऊं ॿेर सां ॿधल कोन आहियां मोहम्मद मुस्तफ़ा फिरी मटियो हो उमर उनजो गुलाम फिरी मटींदो हज़रत अमीर मुआविया ख़लीफ़तुल मुस्लिमीन 55,000 अलाइकनि जो फातिह दुनिया जो अज़ीम बादशाह रसूल जो सहाबी दस्तरखान ते वेठो आहे मानी खाधऊं वज़ीर वज़रा 12 मुल्कनि जा सफ़ीर सभु वेठा आहिनि मानी पई हले हज़रत अमीर मुआविया जे हथ मां गिराह किरी पियो दस्तरखान ते उहो गिराह खणी वरी वात में विधई तॾहिं नौकर कन ते वात रखी हज़रत अमीर मुआविया खे चयो साईं 12 मुल्कनि जा सफ़ीर वेठा आहिनि तव्हां ॾे वेठा तकीन तव्हां पट था मानी खणी पिया खाओ त 12 मुल्कनि जा सफ़ीर छा चवंदा त मुस्लमान सिकण आहिनि हिकिड़ो गिराह बि नथा छॾीनि हज़रत अमीर मुआविया जवाब ॾिनो नतरो को सुन्नत नबी न ले हाओ लाइल किलाबे जी हिननि बेईमाननि पुतनि जे करे ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत मां हथ कोन कढंदुसि हे रसूल जी सुन्नत आहे हज़रत उस्मान सगोरो हज़रत उस्मान जवन जी मानी खजूर ऐं जवन जी मानी मस्जिद नबी जे मेन गेट ते उस में पट ते वेठो आहे मानी वेठो खाए जवन जी मानी खजूर सां
माण्हू पुछियो हज़रत उस्मान खां ही को टाइम आहे को महल आहे का जाइ आहे मानी खाइण जी ऐं मानी खाइण जो तरीक़ो ई और जवन जी मानी खजूर सां हज़रत उस्मान जवाब कहिड़ो ॾिनो त मूं हिननि अखियुनि सां पंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा खे इन ई जॻह ते जवन जी मानी खजूर सां खाईंदे ॾिठी हुई मुंहिंजी दिलि घुरियो त इन ई भेणी ते वेही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत खे ज़िंदा करिया सुन्नत सां ईअं प्यार करियो जीअं सहाबा कयो रसूल जे हुक्म खे ईअं मञियो जीअं सहाबा मञियो सोमाणी नमाज़ पढ़ी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकिता आहिनि मस्जिद मंझां हिकिड़ो सहाबी साईं जन सां गॾु पियो अचे जॾहिं अल्लाह जे रसूल जे घर जो दरवाज़ो आयो पाण फरमायो पुट बीह रहो सहाबी बीह रहियो अल्लाह जो रसूल घर विया सुम्ही पिया आराम कयूं फजर थी बिलाल अज़ान थी साईं जन वुज़ू करे ॿाहिरि निकिरनि त सहाबी बीठो आहे सहाबी बीठो आहे पाण फरमायो केरु तीसी फलाणो सहाबी हिते बीठो ई सही तव्हां राति बिहारे विया न ईशा नमाज़ जे टाइम ईशा खां पोइ बीह रहो पाण फरमायो अल्लाहु अकबर अञा बीठो ई